शेयर कंदासीं। सिंध हाई कोर्ट में चोलिस्तान ऐं थल केनाल 2 रिथाउनि खे कलअदम करार ॾियण बाबति दरख़्वास्त जी ॿुधणी थी। अदालत धुरियुनि खां 7 अप्रैल ते जवाब तलब करे वरितो। बैरिस्टर ज़मीर घुमरो दलील ॾींदे चयो आहे त इरसा जो ढांचो गैर क़ानूनी आहे, उन जो वफ़ाक़ी मेंबर सिंध मां मुक़ररु न कयो वियो आहे। तंहिं करे इरसा पाणी जी दस्तियाबी जो सर्टिफिकेट जारी करण जो अख़्तियार नथी रखे। इरसा तरफ़ां केनालनि लाइ पाणी दस्तियाबी जो सर्टिफिकेट गैर क़ानूनी ॾिनो वञे। संदसि चवण हो त इरसा जो वफ़ाक़ी मेंबर अमजद इम्तियाज़ सिंध मां नाहे, गैर क़ानूनी उहिदे ते क़ाबिज़ आहे, खेसि हटायो वञे। संदसि चवण हो त पाणी जी दस्तियाबी जो सर्टिफिकेट गैर क़ानूनी ऐं गैर आइनी आहे। सिंध हाई कोर्ट अॻे ई फ़ैसिलो ॾेई चुकी आहे त इरसा जो वफ़ाक़ी मेंबर सिंध मां हुजणु घुरिजे। संदसि चवण हो त वफ़ाक़ी हुकूमत जी सुप्रीम कोर्ट में दाख़िल कयल अपील 2021 में ख़ारिज कई वई। पंजाब मां गैर क़ानूनी मेंबर मुक़ररु करणु सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी भञकड़ी आहे। उन चयो त सिंध सरापा एहतजाज आहे। बार एसोसिएशन ठाराह पास कया आहिनि, केनालनि न ठहणु घुरिजनि। अदालत वकील जा दलील ॿुधण बाद वफ़ाक़ी हुकूमत ऐं अटॉर्नी जनरल खे नोटिस जारी कंदे 7 अप्रैल ते जवाब तलब करे वरितो। सिंध हाई कोर्ट में चोलिस्तान ऐं थल केनाल 2 रिथाउनि खे कलअदम करार ॾियण बाबति दरख़्वास्त जी ॿुधणी थी। अदालत धुरियुनि खां 7 अप्रैल ते जवाब तलब करे वरितो। बैरिस्टर ज़मीर घुमरो दलील ॾींदे चयो त आहे जो वफ़ाक़ी मेंबर सिंध मां मुक़ररु न कयो वियो आहे। तंहिं करे इरसा पाणी जी दस्तियाबी जो सर्टिफिकेट जारी करण जो अख़्तियार नथी रखे। इरसा तरफ़ां केनालनि लाइ पाणी सर्टिफिकेट गैर क़ानूनी करार ॾिनो वञे। संदसि चवण हो त इरसा जो वफ़ाक़ी मेंबर अमजद इम्तियाज़ सिंध मां नाहे, गैर क़ानूनी उहिदे ते क़ाबिज़ आहे, खेसि हटायो वञे।